यंजुरुल्लाहु इलैहिम यौमल क़ियामत। टे माण्हू दा जो क़यामत जे ॾियारे रब उन्हनि खे निहारींदो ई कोन। पुट हेरे ध्यान कजो, चवंदा आहिनि अदा वॾेरे सां वटि विस पर मूंखे निहारियो ई कोन, मूंखे ॾिठई कोन। चवंदा नी मूंखे ॾिहारी कोन, यानी उन ते शफ़क़त इनायत अल्लाह ताला जल शानु जी मेहर वारी नज़र उन ते थींदी न। टिन माण्हू ला यंजुरुल्लाहु इलैहिम यौमल क़ियामा, टिन माण्हुनि खे अल्लाह क़यामत जे ॾियारे निहारींदो ई न। वला युज़क्कीहिम, ऐं न उन्हनि खे पाक कंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं उन्हनि टिन माण्हुनि जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब हूंदो। फकरहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलास मर्रात। पोइ इहा ॻाल्हि मदीने वारे साईं टे भेरा फरमाई। हिकिड़ो भेरो न चयूं, टे भेरा इहा ॻाल्हि चयूं। फरमायो त टे माण्हू अहिड़ा आहिनि क़यामत जे ॾियारे रब उन्हनि खे निहारींदो कोन, उन्हनि खे पाक न कंदो, उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। टे भेरा इहा ॻाल्हि चयूं। पोइ फकुल्तु खाबू व खसिरू व मन हुम या रसूल अल्लाह। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी चवे थो त मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ये त बर्बाद थी विया, तबाह थी विया। पर ॿुधायो सी ये टे माण्हू आहिनि कहिड़ा? साईं फरमाइनि था अल मुस्बिल वल मन्नान वल मुनफिकु सिलअतहु बिल हिलफिल कालिब। उहे टे माण्हू, पहिरियों उहो माण्हू जेको पंहिंजी गोॾ या कांच भेॾियुनि खां हेठि लड़काए थो। छा गोॾ या कांच टिणियुनि खां हेठि लड़काए थो। मथे कर, थोरो मथे कर, सफ़ा अध पिनी दे न वाबिन वांगुरु, समझे न? और उन्हनि जी निशानी आहे जो कंड ते पिसरा, मुछां ते उसरा। समझो था? ये भेडियूं जेके आहिनि, भेडियूं ॾेखार कयूं अथई, टिणियूं बि सरबियूं आहिनि, भेडियूं बि सरबियूं। इहे ढकियल न हुजनि, इन खां मथे हुजे। जेको माण्हू कांच या गोॾ भेडियुनि खां हेठि लड़काए थो, मा अस्फल इज़ारुहु मिनन नार, मा अस्फल इज़ारुहु फहुव फिन्नार। जेको माण्हू भेडियुनि खां गोॾ हेठि लड़काए थो, इहो दोज़ख जी बाहि। टी हदीस साईं फरमाइनि था इन्नल्लाह ला यंजुर इला रजुलिल मुस्बिल। जेको माण्हू गोॾ या कांच खे टिणियुनि खां हेठि लड़काए थो, अल्लाह ताला जल शानु उन ॾे नज़र ई न कंदो, ऐं अल्लाह उनखे पाक बि न कंदो। ऐं इन माण्हू जी अल्लाह वटि निमाज़ क़बूल न थींदी। पुट ॻाल्हि सम्झो था? पहिरियों इहो माण्हू अथव जंहिंजे अल्लाह क़यामत जे ॾियारे ॾिसंदो ई न उनखे पाक कंदो, ऐं उन जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। पहिरियों कहिड़ो? न समझो? हाँ सिंधी बोली है या ॿी का बोली तो ॻाल्हाए? चओ कांच या गोॾ खे टिणियुनि खां हेठि लड़काईंदो, क़यामत जे ॾियारे रब उनखे निहारींदो, पाक न कंदो, उन जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। ऐं ॿिए नंबर ते वल मन्नान, थोरा थपींदड़, कंहिंते थोरो करे न एहसान कंदो, हे भेणा हेड़ा तेड़ा मूं तोसां ही कयो, मूं तोसां ही चङाई कई, मूं तोसां ही भलाई कई। आहे आदत कोन माण्हू एहसान करे पोइ अखियुनि में काठियूं हणंदा आहिनि। ईअं न, जंहिंसां एहसान कयो अल्लाह वास्ते कयो, एहसान कयो चङाई कयो अल्लाह वास्ते कयो, ऐं पोइ उनखे ईज़ा न पहुचायो, उन सां बुरो सलूक न कयो। जंहिंसां एहसान कयो रब वास्ते कयो। मां सम्झा थो अचे थकायो थो मां। मूंखे पोएं महीने जो मींहं वारो उहा अञा करसर रहियल आहे। उहा कसर अञा कढणी आहे मूंखे, सम्झो था? साईं फरमाइनि था त इहो माण्हू जेको थोरो करे वरी थोरा थपे थो, एहसान जताए थो, इन माण्हू खे क़यामत जे ॾियारे अल्लाह इन ॾे निहारींदो ई कोन, इनखे पाक न कंदो, ऐं इनखे दर्दनाक अज़ाब ॾींदो। ऐं टे नंबर ते वल मुनफिकु सिलअतहु बिल हिलफिल काज़िब।
पंजी शय विकणे पर कूड़ा कसम खणी, कूड़ा कसम खणी पंजी शय विकणे तो साईं फरमाइण था क़यामत जे ॾियारे में अल्लाह इने ते तमरियल हूंदो। वो या हेर कढो न पंहिंजे अंदर में जी, या हेर हेर निकरी वई पक था चओ सल्लल्लाहु अलैहि या